कमदार जी जी सही यार सोचा पियो त को कारोबार शुरू कजे। ज़मींदारी में हाणे मज़ो न आहे रहे। मज़ो ना है सही तो जो बनाया कारोबार पर भी कई नोटन छापण वाली या कई कारोबार है। कमदार ये ॻाल्हियूं यादि न ॾियार। मूंखे इहे ॿ हमला किथे ॾिसण में अची विया न कोन छॾींदोसां। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम वालेकुम अस्सलाम। साईं 2 मिनट ते छेलो बधनो आ उन मार पड़ी अचां। छेड़ो कोने खतो जा वापस काया हुई न छेलो या पैसा घट पे लगा। घणे जो आहे छेलो? छेले 28,000 लगा हुआ। हैं 28,000 28,000? जी जी। असां चढ़िया आहियूं या तूं चढ़ियो आहीं? बकरो आहे या हवाई जहाज? साईं छेलो सुठी नस्ल वारो ही बकरा आहिनि ॿ। हिकिड़ो मूं वटि आहे हिकिड़ो बनी गाला में आ। अब तूं ॿधी वञ। Oh no! अरे ही चढ़ियो आहे अलाए असां चढ़िया आहियूं 28,000 रुपए जो छेलो। अब्बा जी ही मोचियो ही कोन बकरे वारो हमरा। इंदो सही इंदो नमाज में जाले टसट हुंदी इंदो चोरी बोरी जो तो ना है? खबर कोने का पाण जाने खबर कोने चोरी हो कीअं बधी वाला है मुलो माण्हू सही बकरो तो ॾाढो भलो वधो तो वडेरा नस्ल वारी शइ थी लॻे। ॿियो वाह वरी वाह वाह वडेरा वाह चणा खाईंदो हा दे सभु शइ त भली हथ कई अथव वाह इहो नस्ल वारो छेलो हथ कयो अथव। शौक़ में धारियो तम। वाह वडेरा वाह वाह वडेरा वाह वाह जी शइ ॿधी अथव हा साईं ॾियांव 40,000 बाबा चयो मई शौक़ में धारियो तम कोने खपाइणो। साईं 40,000 भला पैसा चया अथमांव बाबा चयो मई खपाइणो कोने शौक़ में धारियो तम। तव्हांजी मर्ज़ी आहे साईं 40,000 ओह नो तव्हांजी मर्ज़ी आहे भला 45 वठो साईं ॾियांव 2,000 सूती बी तू मोटी आ पोइ हिन ॻाल्हि खे ॾिसूं था। तू मोटी आ साईं अहिड़ा पैसा ॿियो केरु न ॾींदो आहे साईं। बाबा तू मोटी आ पोइ असां पाण में सलाह कयूं पोइ ॾिसूं था हिन ॻाल्हि खे। तू मोटी आ तव्हांजी मर्ज़ी बाबा साईं दी छॾे वाह जा पैसा चयो आहे पर मालिक त अचे उन खां वटि सौदो त कयूं सुभाणे हू फिरी वञे त पोइ। साईं 45,000 मिलनि पिया 28,000 ॾींदासीं मालिक खे बाक़ी 17,000 पाण खे बचंदा पोइ हिन मां 2 रुपया मूंखे बि ॾिजां। अरे बाबा चई त तूं सही थो पर मालिक अचे उन खां बि पक कयूं मतां हू न फिरी वञे। साईं अस्सलाम वालेकुम। वारसलाम साईं महिरबानी तव्हांजी थोरी देरि असां जो छेलो तव्हां हिते बीहारियो। बाबा ॻाल्हि ॿुध हिकिड़ो मिंट हाणे केॾा हिनखे तूं काहे आयो आहीं खपाइण हाणे केॾा हाणे तोखे ॾियूं था 25,000 रुपया तूं हिनखे छॾे वञ। साईं 25,000 त मूंखे पीढ़ीअ में लॻा न साईं हाणे मूंखे छेलो खपाइणो कोन्हे। ये 25,000 त मूंखे पीढ़ीअ में लॻा त उते मूं कोन ॾिनो बसि जेका मुंहिंजी मजबूरी हुआ मुंहिंजी पूरी थी हाणे मूंखे छेलो खपाइणो न आहे। हाणे तूं करींदो पकाई तो 28 ज़बान सां चया हाणे 30,000 वठि ऐं छेले मां हथु कढ। साईं हाणे चवो था तव्हां त तव्हां हाणे मजबूर था करियो तव्हांजी मर्ज़ी आहे साईं। हा बसि हाणे चई 30,000 में थियो पंहिंजो 1 2 3 4 5 6 55,000 जा 6 नोट अथई कार सां खणी वञा मथां को फुरे वञे रस्ते में। साईं महिरबानी साईं खपाइणो कोन हो पर हाणे हरू भरू तव्हां ज़िद कई आहे साईं। बाबा केॾा हाणे काए वञे साले हलो चलो ठीकु आहे। कीअं कमदार वाक़ई साईं मञे ई न वञो मैं वाक़ई 17,000 वेठे खत ते कमायासीं तोखे बि 50 रुपया खनि ॾींदुसि वञी पैकेज कराइजां। साईं 50 रुपया ॿियो वरी 50 न ॿियो तोखे पैकेज कहिड़ो हूंदो आहे? पैसा बाबा ईअं मुफ़्त में को मिलंदा आहिनि छा?
थोरी देरि सुठो आहियां सभु पकोड़ा खाई विया सिज लही वियो अमरा आयो कोन छेले वारो 45,000 रुपया ईंदो भैया ईंदो ईंदो टाइम त इलाही थी वियो आहे सिज अची करे घटि लथो आहे वॾेरा ही छेलो ताण पुॼी वियो या अॼु सुबुह जी पीड़ीअ में खपायो आहे 4,000 में 4,000